अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पाक फ़ौज में आला सतह ते मुक़ररियूं ऐं बदिलियूं। DGISI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद खे बदिली करे कोर कमांडर पेशावर मुक़ररु कयो वियो। लेफ्टिनेंट जनरल नदीम अहमद नजम खे DGISI मुक़ररु। लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद सईद कोर कमांडर कराची थी वियो। लेफ्टिनेंट जनरल आसिम मलक पाक फ़ौज जो वज़ीर आज़म इमरान ख़ान सां आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी मुलाक़ात। मुल्क जे मजमूई सिक्योरिटी ऐं बॉर्डर्स जी सूरत हाल ते ॻाल्हियूं। ज़रियनि मूजिबि मुलाक़ात दौरान अफ़गानिस्तान ऐं खिते जे तब्दील थींदड़ सूरत हाल ते बि तफ़सील गौरी वीचार कयो वियो। नए नेब चेयरमैन जी मुक़ररीअ ताईं मौजूदा चेयरमैन कमु कंदो रहंदो। एहतिसाब अदालत में बि जजिस लाॻापियल हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जे मुशावरत सां हटाया वेंदा। वफ़ाक़ी काबीना नेब तरमीमी ऑर्डिनेंस जे सर्कुलेशन समरी ज़रिए मंज़ूरी ॾेई छॾी। मुसविदो सदर आरिफ अलवी हवाले ऑर्डिनेंस अॼु जारी थियण जो इम्कान। कॉमेडी किंग उमर शरीफ़ जे जनाज़े नमाज़ अदा करण बैदि अब्दुल्ला शाह गाज़ीअ जे क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वई। उमर शरीफ़ जे जनाज़े नमाज़ मौलाना बशीर अहमद फारूकी पढ़ाई। गवर्नर इमरान इस्माइल सूबाई वज़ीरनि सियासी अख़बारनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। आदमशुमारीअ लाइ सभिनी स्टेक होल्डर्स खे एतमाद में वरितो वेंदो। मौजूदा हुकूमत जे दौर में समूरा इदारा आज़ाद आहिनि। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन चूंडमल में शफ़ाफ़ियत आणींदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो MQM वफ़द सां ॻाल्हियूं। MQM अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीक़ीअ जी अॻवाणीअ में वफ़द जी वज़ीर आज़म सां मुलाक़ात। पानामा पेपर्स बैदि अदालत में दरख़्वास्त खणी वेंदड़ इमरान ख़ान पेंडोरा पेपर्स खां पोइ किथे गुम आहे? छा स्कैंडल जी जांच लाइ JID जोड़ी वई? नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त पानामा पेपर्स ते अदालत वेंदड़ इमरान ख़ान पंहिंजे ATMs खे बचाइण लाइ पेंडोरा पेपर्स जी जांच लाइ पंहिंजी सरबराहीअ में सेल जोड़ियो आहे। इमरान सदाईं एम्पायर खे पाण सां गॾाए खेॾंदो आहे। हुन एम्पायर सां गॾिजी चूंडियल हुकूमत खे केरायो। नून लीग खे कमज़ोर करण जी कोशिश कई पई वञे। इक़्तिदार जे बुखियनि खे कुझु बि न मिलंदो। ही पाण खे माराईंदा ऐं फासाईंदा। नवाज़ शरीफ़ जी सियासत खे मरंदे ॾिसी रहियो आहियां। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज़ शरीफ़ खे अचिणो न आहे, सियासी गंद करणो आहे, जंहिंजा छंडा बि मथस पवंदा। पीपुल्स पार्टीअ जे सेक्रेटरी नैयर बुखारीअ चयो आहे त चेयरमैन नेब जी मुलाज़मत में मुदे में ऑर्डिनेंस ज़रिए वाद ख़दशा आहिनि। छा PTI हुकूमत खे समूरे मुल्क में नेब जो नओं चेयरमैन न मिली रहियो आहे? जारी थियल बयान में नैयर बुखारीअ चयो त नेब जे चेयरमैन जी मुलाज़मत वारे मुदे में ऑर्डिनेंस जे ज़रिए 120 ॾींहनि जी वाद करणु सवालिया निशान आहे। नून लीग अॻवान एहसन इक़बाल चयो आहे त नेब चेयरमैन जे मुलाज़मत वारे मुदे में वाद जो को कानून न आहे। हुकूमत मनपसंद एहतिसाब लाइ नेब तरमीमी ऑर्डिनेंस आणे रही आहे। सेनेट में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान यूसुफ रज़ा गिलानीअ खे परदे वञण खां रोकियो वियो। यूसुफ रज़ा गिलानी इटलीअ में कॉन्फ्रेंस में शिरकत करण लाइ परदे वञिणो हुयो। मोरो भरिसां नवां जतोई शहर जे सूमरा मोहल्ला में 48 सालनि जो शौकत अली वलद मोहम्मद हुसैन सूमरो घर में पाणीअ जी मोटर मां करंट लॻण सबबि बेहोश थी वियो, जंहिंखे गणदी जोगी हालत में नवां जतोई रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो, जिते डॉक्टरनि तरफ़ां फौत थियण जी तस्दीक कई वई। कानूनी घुर्जूं पूरियूं करण बैदि लाश सनन वारसनि हवाले कयो वियो। रूरल हेल्थ सेंटर नौजवान नवां जतोईअ में एम्बुलेंस न हुजण जे करे वारस सख़्त परेशान मजबूर थिए फौत थियल जो लाश कार में खणाए घर पहुता। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। नवाबशाह में तेज़ हवाउनि सां गॾु बरसाति जे वसकारे खां पोइ गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो ऐं मौसम ख़ुशगवार थी वियो, जॾहिं त नवाबशाह जे अक्सर रहाइशी इलाइक़नि जे रस्तनि ते पाणी पइजी वियो। बरसाति खां पोइ मौसम ख़ुशगवार थियण खां पोइ शहरी रोडनि ते निकिरी बरसाति जो मज़ो वठण लॻा, जॾहिं त बरसाति दौरान नवाबशाह शहर समेत बहिराड़ीअ जे इलाइक़नि में बिजली गाइब थी वई।
डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पहवर जी सदारत हेठि ज़िले में वारियां रबिउल अव्वल जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे अक़ीदत ऐं एहतराम शान ऐं शौक़त सां मल्हाइण लाइ इंतिज़ाम जो जाइज़ो वठण लाइ हिकु इजलास दरबार हाल में थी गुज़रियो। इजलास खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर आमिर हुसैन पहवर चयो त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी दुनिया लाइ रहमतुल आलमीन आहिनि। रबिउल अव्वल जो महीनो मोहसन इंसानियत जी आमद जो महीनो आहे। हुन वधीक चयो त जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी उम्मत मुहम्मदीअ जे लाइ हिकु वॾो अज़ीम ॾिहाड़ो आहे ऐं असांजो फ़र्ज़ु आहे त ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ीदत एहतराम ऐं शान शौक़त सां मल्हायूं। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।